देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असां सच्चाई न्यूज़ स्टूडियो में लाइव असां मुखातिब आहियूं। असांजे स्टूडियो में अॼु जो महिमान आहे NCSG डिस्ट्रिक्ट शिकारपुर जा असिस्टेंट डायरेक्टर जनाब सलीम जफरो साहब। अचो त साईं हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। सलीम साहब, अॼु जेको निज़ाम तालीम आहे हिन वक़्तु जेतोणीकि असांजे सिंध में उन सां गॾु असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में भी गवर्नमेंट सेक्टर सां गॾु मुख़्तलिफ़ NGOs भी कमु कनि थियूं ऐं सोशल सेक्टर भी कमु करे थो। उन जे बावजूद भी असां वटि का भी प्रोग्रेस एजुकेशन जे हवाले खां नज़र नथी अचे। उन जा छा सबब आहिनि? बड़ी महिरबानी साईं। असल में जेको बुनियादी मसलो आहे तालीम सां ओनरशिप जो आहे। असां मां जेके माण्हू शऊरमंद आहिनि उहे सिर्फ़ु बहस कनि था त तालीम बहितर थिए, पर पाण उनखे ओन नथा कनि। असां वटि टे तबका आहिनि, जेको पब्लिक सेक्टर आहे, हिकिड़ो इंग्लिश मीडियम आहे, हिकिड़ो बिल्कुलु प्राइवेट सेक्टर आहे, यानी जेको सतही प्राइवेट आहे, वेठी लेवल जो बिल्कुलु। असां वटि जेको भी माण्हू थोरो पढ़ियल लिखियल आहे वो कोशिश करे थो त पंहिंजे ॿार खे उन प्राइवेट स्कूल मोकिले, गवर्नमेंट स्कूल न मोकिले। मिसाल जे तौर ते असां मां अगरि कोई माण्हू पढ़ियो लिखियो आहे जेको तालीम खे बहितर सम्झे थो, उहो पंहिंजा ॿार जॾहिं मोकिली थो प्राइवेट स्कूल में, त पब्लिक स्कूल खे ॾिसंदो केरु? असां वटि जेको गवर्नमेंट स्कूल में जेका अपॉइंटमेंट आहे उनजी मयार तमामु घणो आहे। उस्ताद तमामु घणो तालीम याफ़्ता तजुर्बेकार आहे बनिस्बत उनजे जेको प्राइवेट स्कूल में उस्ताद पढ़ाए थो। पर हाणे मसइलो इहो आहे त जॾहिं असां प्राइवेट स्कूल में ॿार पढ़ायूं था त शायदि हर महीने न त 3 महीने ज़रूरु वालिदैन पंहिंजे ॿारनि जी प्रोग्रेस पुछण जे लाइ वञनि था। मीटिंग थिए थी, पेरेंट टीचर मीटिंग उनखे चइबो आहे। उन में वञी पंहिंजे ॿार जी प्रोग्रेस बि ॾिसे थो, टीचर खां पुछाणो बि करे थो। इन जे करे पैसा थो भरे। गवर्नमेंट असांखे रियासत मुफ़्तन तालीम थी ॾिए सरकारी स्कूल में, लिहाज़ा उनजे करे असांजो ध्यानु कोन्हे होॾे। जेको माण्हू सम्झे थो त तालीम जी अहमियत आहे ऐं केतिरी अहमियत आहे, उहो ॿार जेसीं ताईं पंहिंजो ॿार स्कूल में सरकारी स्कूल में न मोकिलींदो ऐं उस्ताद खां पुछा न कंदो, पंहिंजे ॿार जी प्रोग्रेस जांच न कंदो, तेसि ताईं बहितरी अचणु ॾुखी आहे, ॾाढी मुमकिन न आहे। सलीम साहब, जेतोणीकि रियासत जी तरफ़ां मुख़्तलिफ़ कोशिशूं भी वरितियूं वयूं, बायोमेट्रिक सिस्टम आंदो वियो, जजिस खे टास्क ॾिनो वियो त तव्हां स्कूल विज़िट कयो, उन सां गॾु ॿियूं भी शयूं जेके आहिनि उहे ॾिसण में आयूं, पर उन जे बावजूद भी ख़ासि करे असांजो जेको प्राइमरी सेक्टर आहे, प्राइमरी सेक्शन बिल्कुलु भी उईं जो उईं आहे। त इन जी आख़िर छा वजह आहे? इहो ईअं रहंदो या का प्रोग्रेस अची सघे थी? हाणे मुंहिंजो तक़रीबन 15 सालनि खां वठी तालीम सां वाबस्तगी आहे, ख़िदमत कयां थो NCSG जे प्लेटफॉर्म तां एजुकेशन में, ऐं गुज़िरियल 18 सालनि खां वठी सरकारी स्कूल में असां विज़िट कया आहिनि। 2-3 मसइला बुनियादी आहिनि जिन खे फौरी तौर ते एड्रेस करणु घुरिजे। सभ खां पहिरियों मसइलो त उस्तादनि जी हाज़िरी यकीनी न हुई, जंहिंखे PTO साहब जे दौर में बायोमेट्रिक जे ज़रिए बहितर करण जी कोशिशि कई वई, काफ़ी बहितर बि थी आहे। ॿियो मसइलो जेको बुनियादी आहे उहो नॉन वायबल स्कूल्स जो आहे। ज़िले अंदरि या ख़ासि तौर ते तव्हां अगरि गलियासीन तालुके जे अंदरि ॾिसो त सियासी तौर ते स्कूल जी बिल्डिंग्स अलाट थियल आहिनि ॻोठनि में, जिते ज़रूरत न आहे। हाणे जॾहिं असां कम्यूनिटी फिगर में वञूं था त उते असांजा स्कूल सिंध में हज़ारे आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि ज़िले शिकारपुर में 1300 जे आसपास स्कूल आहिनि। उन मां डेफिनेटली 300-400 बंदि हिन जे करे आहिनि त उन्हनि 300-400 मां 250 खां 300 स्कूलनि जी ज़रूरत ई कोन्हे, उते कम्यूनिटी कोन्हे का। बसि उहा कंहिं ॻोठ वारे खे राज़ी करण जे लाइ बिल्डिंग ॾिनी वई त जीअं उतार ठाहे वे, पुराणे दौर में थियो आहे। हाणे गुज़िरियल साल इन ते कमु थियो RSU जी तरफ़ां, उन्हनि इहो कयो पिए त जिते कम्यूनिटी आहे ई कोन ऐं स्कूल आहे, छो त डेटा में तव्हां रिपोर्ट कंदो मदईजे में अगरि तव्हां आसपास या ॾिसो 15 स्कूल हुजनि फर्ज़ कयो, ऐं उन मां 3 स्कूल अहिड़ा आहिनि जिते कम्यूनिटी कोन्हे, त जॾहिं रिपोर्ट ईंदी त यानी 15 मां 3 स्कूल तव्हांजा बंदि पिया आहिनि, जॾहिं त उन्हनि जे खुलियल हुजण जो बि को फ़ाइदो न आहे, छो त कम्यूनिटी कोन्हे। RSU जी प्रैक्टिस कई त जेके स्कूल अहिड़ा खुलियल आहिनि, अहिड़ा स्कूल बिल्डिंगूं ठहियल आहिनि, उन्हनि खे नॉन वायबल करार ॾेई उन्हनि जो सर्विस कोड हमेशह जे लाइ ख़तमु कयो वञे।
पर अनफॉर्चुनेटली असां वटि सिंध में तजुर्बा तमामु घणा थींदा आहिनि एजुकेशन में ख़ासि तौर ते, तो उहा प्रैक्टिस ॾाढम रहिजी वई। उन में जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उन में शायदि कल के गढ़िया सिंह में 70 खां वधीक स्कूल अहिड़ा हुया जेके नॉन वायबल आहे, उहे ख़तमु थियणा हुया पर उहे ख़तमु न थी सघिया। हाणे हींअर वरी एजुकेशन डिपार्टमेंट हिकु सुठो इनिशिएटिव वठे पई क्लस्टर स्कूल्स जो, जंहिंमें हिननि जो हाई प्रायोरिटी स्कूल्स जो, जंहिंमें मदेजी में बि हिकु स्कूल शायदि हुन आहे, उन में अलॻि सां जेको इंटरनेशनल रूल आहे EC क्लास जो, पहिरियों दफ़ो सिंध गवर्नमेंट हुनखे मुतारिफ़ कराए कि EC टीचर अलॻि सां रखी अलॻि सां हिकिड़ो बिल्डिंग जेका ठाही अथनि उन में इहो लाज़मी आहे त 6 क्लास रूम सिर्फ़ु ॿारनि जे लाइ हुजनि, यानी हिकिड़ो EC क्लास जे लाइ बाक़ी 5 दर्जनि जे लाइ। उन सां छा थींदो त असां वटि जेको प्राइवेट सेक्टर में ॿार खे नर्सरी, उनखां पोइ EC, प्रेप, इहे जेके 2-3 साल उनखे पढ़ाया था वञनि, पैसा था वठनि उन्हनि खां, उहे उहा सहूलियत उहे स्टैंडर्ड तव्हांखे गवर्नमेंट स्कूल में मिलंदव, पर डेफिनेटली उहे सभु न आहिनि। ऐं जेके थोरा हिननि सिलेक्ट कया आहिनि उहे पंहिंजा स्टार्ट न थी सघिया आहिनि, अगरि उहे स्टार्ट थियनि त मे बि कुझु फ़र्क़ु पइजी वञे। सलीम तव्हां जेका मौजूदा सिचुएशन आहे उनखे मद्देनज़र रखी अवां इहो ॿुधायो त तालीमी हवाले सां कीअं बहितरी आणे सघे थी, कहिड़े क़िस्म जी जेको एक्टिविटीज़ थिए, कहिड़े क़िस्म जा एफर्ट्स वरिता वञनि जो तालीम जो असांजो सिलसिलो जेको आहे बहितर थी सघे थो। हिकिड़ो त जेको कलीदी मसइलो रहियो आहे पाकिस्तान में सिंगल नेशनल करिकुलम न हुजण जो आहे, यानी असां वटि 3 क़िस्म जी तालीम आहे, कंटेम्पररी आहे जी एजुकेशन, उन सां गॾु प्राइवेट एजुकेशन ऐं उन सां गॾु मदारस एजुकेशन, 3 क़िस्म जी दीनी तालीम बि आहे, अंग्रेज़ी तालीम बि आहे, सिंधी तालीम बि आहे। उन में हाणे वफ़ाक़ हिकिड़ो इनिशिएटिव वरितो आहे त उनखे सिंगल नेशनल करिकुलम जो ऐलान करे छॾियो अथनि त पहिरें प्राइमरी ते हिन साल में स्टार्ट कंदा, उहो सिंध में ऐलान न थियो आहे, पंजाब में ऐं KP में शायदि थी वियो आहे। उन सां इहो थींदो त हिकिड़ो ॿारु जेको गवर्नमेंट जे प्राइवेट स्कूल में पढ़े थो ऐं जेको ऑक्सफर्ड स्कूल में पढ़े थो ऐं जेको मदरसे में पढ़े थो, उन्हनि टिनी खे साॻियो कोर्स पढ़ाए वेंदो। अगरि इहो इनिशिएट सिंध में बि थिए थो त उन सां हिकु वॾो फ़र्क़ु इहो पवंदो त तव्हांखे जेका असां वटि जेका इंग्लिश डोमिनेंसी आहे उहा ख़तमु थी वेंदी। अगरि मां 5000 ॾेई पंहिंजे ॿार खे पढ़ायां, उहो हुते सिंधी पढ़े ऐं कंहिंजो ॿारु मुफ़्त में पढ़े सरकारी स्कूल में, उहो बि सिंधी पढ़े, त मां 5000 न ॾींदुमि यकीन। ज़्यादा हिकु वॾो इहो हिन जो फ़र्क़ु पवंदो अगरि इहो इनिशिएट थिए थो। उन खां अलावा असांखे मॉनिटरिंग करण जी ज़रूरत आहे, सरकारी स्कूल खे मॉनिटरिंग कोन्हे का। शुरू खां असां ॾिसंदा आया आहियूं, पहिरियों सुपरवाइज़र हूंदो, सुपरवाइज़र बि एजुकेशन डिपार्टमेंट खां पोस्ट कोन्हे का, त सुपरवाइज़र जी का पोस्ट हुजे, एज़ादी 4 ॾींदा हुया, माण्हुनि कमु कयो, थोरो सारो हुन ते बहितरी बि आई, हिकु रिकॉर्डिंग चैनल हो, मॉनिटरिंग चैनल हो। हाणे 2-3 साल खां उहो बि ख़तमु थी वियो आहे, यानी तालिके ते प्राइमरी जे लाइ हिकिड़ो TO वेठो आहे जंहिंखे 400-500 स्कूल हर तालिके में रहिया आहिनि प्राइमरी जा, उहो ॾिसे थो हाणे कुझु छा मॉनिटरिंग कंदो, छा विज़िट कंदो, कीअं पहुचंदो, किथे पहुचंदो, मुमकिन न आहे। एजुकेशन डिपार्टमेंट घुरिजे त सुपरवाइज़र जो पॉलिसी आहे जेका पहिरियां हिरारकी हुई सुपरवाइज़र जी, त हेड टीचर, सुपरवाइज़र, TO, उन खां पोइ TO, उनखे हींअर बहाल करे ऐं UC वाइज़ या जेके बीट वाइज़ पॉलिसी हुई उनखे कंटिन्यू करे त जीअं उस्तादनि जी मॉनिटरिंग थी सघे, उनजी फैसिलिटेशन थी सघे। असां वटि उस्ताद जॾहिं खां अपॉइंटमेंट थियो आहे, सवाइ उनजे BEd ऐं MAd जेका उन पंहिंजे तौर ते कई, पंहिंजा पैसा भरे, उन खां अलावा मूंखे यादि न आहे कॾहिं बि एजुकेशन डिपार्टमेंट ख़ासि तौर ते सिंध में कंहिं ट्रेनिंग कराई वञे। हिकिड़ो उस्ताद जेको 20 साल अॻु भर्ती थियो आहे, उहो 20 साल अॻु पढ़ियो आहे, उनखे 20 साल पोइ छा थियो आहे, उन खां पोइ केतिरी बहितरी आहे, उनजी काई ट्रेनिंग न आहे सरकार जे तरफ़ां। अलबत्ता NGOs कुझु या हेल्पिंग हैंड्स ऑर्गेनाइजेशंस जेके आहिनि उहे कुझु ट्रेनिंग कराईंदियूं, हिकु ॾींहं जूं 2 ॾींहं जूं, पर उहे लिमिटेड आहिनि। गवर्नमेंट खे पंहिंजे तौर ते 2 शयूं ज़रूरु करणु घुरिजे, हिकु त ट्रेनिंग सेटअप करणु घुरिजे ऐं ॿियो मॉनिटरिंग खे बहितर करणु घुरिजे। मॉनिटरिंग बिल्कुलु बि कोन्हे का। वॾी महिरबानी सलीम साहब, असांजे स्टूडियो में तशरीफ़ खणी। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS,
लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।